पनुआखिल लगे सांगी थाने की हद क़ौमी शाहरा लकड़ा होटल वटां नामालूम हथियारबंद एहसान काज़ी का मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुरे विया। मज़ाहिमत ते सख़्त ज़ख़्मी। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अवांखे ॿुधायूं पिया त पनुआखिल ऐं भरपासे जे इलाइक़े में बदअमनी जी भड़कियल बाहि ते पुलिस ऐं इंतज़ाम हिन अमल ताईं ज़ाब्तो आणे न सघी आहे। अव्हांखे ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं त पनुआखिल जे नेशनल हाईवे ते सांगी थाणे जी हद लकड़ा होटल वटि नामालूम हथियारबंदनि एहसान काज़ी खां नई CD मोटरसाइकिल फुरण बाद ऐं रोक पैसा ऐं ॿियो सामान फुरण बाद हथियारबंद फ़रार थियण लॻा त एहसान काज़ी मज़ाहिमत कई, जंहिंजे नतीजे में हथियारबंदनि खेसि कुंदाक हणी सख़्तु फटी करे फ़रार थी विया आहिनि ऐं सांगी पुलिस उन्हनि हथियारबंदनि खे हिन महिल ताईं पंहिंजी गिरफ़्त में आणे न सघी आहे ऐं पनुआखिल जे भरपासे जे केतिरनि ई इलाइक़नि में ॾोहनि जूं वधंदड़ वारदातुनि सबबि इलाइक़े जो अवाम सख़्तु परेशान आहे। ॾींहं जो बि दीदादरी सां वारदातूं थियनि पियूं ऐं राति जो अवाम जागी गुज़रण ते मजबूर थियो आहे। सॼाण हलकनि ऐं अवाम अहिड़े अमल ते सख़्तु एहतिजाज कंदे DIG सखर, SSP सखर ऐं DSP पनुआखिल हिननि खां घुर कई आहे त बदअमनी ते कंट्रोल करे पनुआखिल जो अमन अमान बहाल करायो वञे। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।